नाज़रीन हिकु भेरो ॿीहर अवांखे उड़ीअ जी वबा बाबति ॿुधाईंदासीं। सुल्तान कोट ऐं भरपासे में उड़ीअ जी वबा फैलिजी वई आहे। वबा सबबि वधीक हिकु ॿार फौत थी वियो आहे, जॾहिं त हफ़्ते दौरान फौत थियल ॿारनि जो अंग वधी 6 थी वियो आहे। अहम ख़बर आवाज़ सां शेयर कयूं पिया। सुल्तान कोट ऐं भरपासे में उड़ीअ जी वबा फैलिजी वई आहे। वबा फैलजण सबबि वधीक हिकु ॿार फौत थी वियो आहे। हफ़्ते अंदरि फौत थियल ॿारनि जो अंग वधी 6 थी वियो आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। हुमायूं जी ॻोठ मज़ारी उमरानी में वधीक हिकु ॿारो आबिद अली पुट अली गुल उमरानी उड़ीअ सबबि फौत थी वियो। हफ़्ते दौरान हिक ई घर जा भाउ भेण समेत 3 ॿार फौत थी चुका, जॾहिं त साॻे घर जे 7 ॿारनि खे बि उड़ीअ जी वबा लॻल आहे। हुमायूं जे ॻोठ अतर जी वांझ में हफ़्ते अंदरि 3 ॿार फरहान अब्दुल रहीम ऐं कलीमुल्ला जाॾियो फौत थी चुका। केतिरा ई ॿार इन बीमारी में मुब्तला आहिनि। अवांखे अपडेट कयूं पिया। सुल्तान कोट ऐं भरपासे में उड़ीअ जी वबा फैलिजी चुकी आहे। इलाइक़े में 6 ॿार फौत ऐं सभई ॿार मुब्तला थियण बावजूदि सिहत खातो सुजाग न थियो आहे। सुल्तान कोट ऐं भरपासे में उड़ीअ जी वबा फैलिजी वई आहे। वबा सबबि वधीक हिकु ॿार फौत थी वियो आहे। हफ़्ते अंदरि फौत थियल ॿारनि जो अंग वधी 6 थी वियो आहे। हुमायूं जे ॻोठ मज़ारी उमरानी में वधीक हिकु ॿारो आबिद अली पुट अली गुल उमरानी फौत थी वियो। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे केटी न्यूज़ रिपोर्टर इसरार चांडियो। जी इसरार, उड़ीअ जी वबा फैलिजी वई आहे, हिकु ॿार फौत थी वियो आहे, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी सबा सुल्तान कोट भरसा सेहत खाते जे नायली सबबि यूनियन काउंसिल आहे सुल्तान कोट हमान शरीफ जागन जियाना वारे इलाइक़नि में उड़ी जी वबा आहे जेको कर खण लॻी आहे, जंहिंमें ॻोठ मज़ार खान उमरानी आहे, उनजे भरिसां आहे ॻोठ अतुर जी वांड, जंहिं उन्हनि में अरड़ी वॻी हिक ई ख़ानदान जा 3 मासूम ॿारड़ा जेको मज़ार खान उमरानी में फौत थी विया आहिनि। ऐं जॾहिं त ॻोठ अतुर जी वांड में बि 3 मासूम ॿारड़ा अरड़ी वॻा जे शिकार थी विया आहिनि, जॾहिं त 7 मासूम ॿारनि जी हालत ख़राब आहे। ऐं सिहत खाते जे नायली ऐं वैक्सीन पारां चङी रीति कमु न करण सबबि ॻोठ मज़ारी खान उमरानी में गुज़िरियल हफ़्ते दौरान अरड़ी वॻी मासूम 3 ॿारड़ा 3 सालनि जो सफ़िया संदसि 4 सालनि जो मासूम आबिद अली पुट अली गुल उमरानी समेत 2 सालनि जो मोहम्मद यूसुफ पुट मोहम्मद अमीन फौत थी विया आहिनि, जॾहिं त साॻी ख़ानदान जा आशिया मोहम्मद उस्मान जमीला शहज़ादी ऐं ज़ाहिदा समेत 7 ॿारड़ा नाज़ुक हालत में विसर भेड़ा थियल आहिनि। कातिल वबा उरड़ी जो शिकार थींदड़ मासूम ॿारनि जी उमिरि 8 महीननि खां 4 सालनि जी आहे। ॿिए पासे इलाइक़े वासियुनि जे सिहत खाते जे आला अफ़सरनि खां मुताबिलो कंदे चयो आहे त असांजे इलाइक़े में उरड़ी वबा बचाव वैक्सीन जी मुहिम शुरू कराए असांजे ॿारनि खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। जी अच्छा सर, इहो ॿुधाइजो त इलाइक़े में यूनियन काउंसिल्स बि आहिनि ऐं हॉस्पिटल्स बि आहिनि, छा ॿारनि जो उते इलाजु नथो कयो वञे? छा उते उरड़ी जे वबा जी का वैक्सीन मौजूदु आहे? जी हिते सुल्तान कोट आहे, RHC सेंटर आहे, हमान शरीफ PPH आहे सेंटर आहे ऐं वकड़ो जो PPH सेंटर आहे, जेके इहे नाले मात्र सिहत घर आहिनि जिते जेके मासूम ॿारनि खे उते मुंतक़िल कयो वञे थो त उते का वैक्सीन नथी लॻायो वञे। ऐं मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त ताज़ो हफ़्तो अॻु ॻोठ अतुर जी वांड में जेके 3 मासूम ॿारड़ा अरड़ी वॻी फौत थिया आहिनि, उन्हनि में जेको हिकु मासूम ॿारड़ो आहे फरहान वलद अली शेर चांडियो जेको अरड़ी वॻी सबबि फौत थी वियो त ऐं उतां जो इलाइक़े जो जेको वैक्सीन जो इंचार्ज आहे, वैक्सीन कराईंदो आहे अरड़ी जो, त उहे उन फौत थियल ॿारड़े जे जेके वारसा उन्हनि जो मेड़मेंट काबिल सूरत खणी आहे त जेको असांजी नायली सबबि ॿारड़ो फौत थी वियो आहे ऐं असांखे बख़्श कयो वञे। ऐं हाणे हितां जे ॻोठ अतुर वांड जे जेको चङो मौजूदु आहे बिलावल चांडियो, उन उहो मौक़ुफ़ ॾिनो आहे त असांजे ॻोठ में 3 ॿारड़ा फौत थी विया आहिनि ऐं इंचार्ज असां वटि मेड़मेंट काफ़िलो खणी आयो पाकिस्तान ऐं असां उनखे बख़्श करे छॾियोसीं। ऐं हाणे जेका उरड़ी जी जेका वबा आहे उहा ख़तरनाक सूरत अख्तियार करे वई आहे। नथो अचे, इन खां विज़िट कई वञे थो, इन खां ॿारनि जे जेका आहे उन्हनि खे वैक्सीन लॻाए वञनि था। जी ठीक है, तफ़सील ॿुधाइण लाइ
तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन मूंखे ॿुधाइनि पिया उड़ीअ सबबि वधीक हिकु ॿार फौत थी वियो आहे जॾहिं त हफ़्ते अंदरि फौत थियल ॿारनि जो अघु वधी 6 थी वियो आहे।